दरिया खान मरी वेझो ॻोठ अब्दुल मजीद शहरवासी पुलिस एहलकार कराची में हथियारबंदनि हथां शहीद। ॻोठ में सोग। कराची जे इलाइक़े गुलशन मेमार में ड्यूटी खां वापसि घर मोटंदड़ पुलिस सब इंस्पेक्टर ग़ुलाम कादिर शहर अणॼातल हथियारबंदनि जे फायरिंग में शहीद थी वियो। संदसि लाश खे दरिया खान मरी वेझो ॻोठ अब्दुल मजीद शहर मुंतक़िल कयो पियो वञे। ॿुधायो वञे थो त शहीद सब इंस्पेक्टर ग़ुलाम कादिर शहर 15 सालनि खां पुलिस खाते में ड्यूटी करे रहियो हो ऐं वॾे वक़्त खां कराची में रिहाइश इख़्तियार कई हुई। पुलिस मूजिबि सब इंस्पेक्टर ग़ुलाम कादिर शहर खे साइट सुपर हाईवे थाणे जे हद वज़ीर ॻोठ वेझो नामालूम हथियारबंदनि गोलियूं हणी शहीद करे छॾियो, जंहिंखां पोइ शहीद पुलिस एहलकार जो लाश अब्बासी शहीद इस्पताल आंदो वियो, जितां पोस्टमार्टम बाद लाश अबाणे ॻोठ मुंतक़िल कयो पियो वञे। होॾां सब इंस्पेक्टर ग़ुलाम कादिर शहर जे शहीद थियण जी ख़बर पवंदे ई ॻोठ में सोग जो माहौल छांइजी वियो, जॾहिं त IG सिंध डॉक्टर कलीम इमाम वाक़े जो नोटिस वठी वाक़े में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करण जो हुकुम ॾींदे SSP मलीर खां रिपोर्ट तलब कयो आहे। मीर मोहम्मद सहतो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, भेरिया सिटी।